मौलवी वरता हुसैनाबाद पाण आहियूं अॼु बादशाही मस्जिद छठे में सकावत खातो हूअं त तमामु वॾियूं दावाऊं करे थो, पर हिन वक़्तु जिते पाण बादशाही मस्जिद वटि बीठा आहियूं उन बादशाही मस्जिद जेका तव्हांखे अंदरूनी हालत ॾेखारींदासीं उहा यकीनन तव्हां ॾिसी तव्हांखे सकावत खाते ते चिड़ बि ईंदी ऐं तव्हांखे तकलीफ़ थींदी त हिन हेॾे वॾे वरसे जी जेका तबाही कई पई वञे न उन तबाही जो ज़िम्मेवारु आख़िर केरु आहे। पाण पहिरियां अंदरि जो हिसो तव्हांखे ॾेखारींदासीं, उनखां पोइ जेका ॿाहिरि हालत थी आहे जेको गंदु किचिरो होज़ ख़ाली आहिनि वण टुटनि था पिया उहो पाण तव्हांखे बाद में ॾेखारींदासीं, पर पाण अचो हलूं था पहिरियां अंदरि, पाण तव्हांखे अंदरि जो हिसो ॾेखारींदासीं। मौजूद व्यूअर्स असां जीअं अंदरि हली रहिया आहियूं हीअ शुरूआति असीं तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ जेका सरदार शाह साहिबु जेका पंहिंजे रिकॉर्ड में हिकिड़ी हिकिड़ी सिर 400 जी ॾेखारे थो, पर उते जॾहिं बादशाही मस्जिद जी ॻाल्हि अचे थी त उनजी हालत हीअ आहे जेका सॼी भॻल आहे भुरल आहे ऐं तारीख़ी विरसे सां जेको ज़ुल्म थिए थो पियो, इहा हिकिड़ी उनजी नंढड़ी झलक आहे त एॾी वॾी ज़्यादती कीअं थी रही आहे। तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो त हेॾे वॾे विरसे खे सॻे नज़रअंदाज़ कीअं कयो वियो आहे। तव्हां इहो ॾिसो मौजूद व्यूअर्स जेका सिंधु हुकूमत जी वॾे में वॾी जेका नाअहली आहे उनजो हिकिड़ो चिटो सबूत हीअ आहे त हीअ बादशाही मस्जिद माना सरदार शाह साहिब वटि मरमत जे लाइ बि ॾोकड़ कोन्हनि खे मेलनि जूं अयाशूं ऐं जेके सकावत जे नाले ते कल्चरली एक्टिविटी जे नाले ते जेके करोड़ रुपया हड़प कया था वञनि पिया, पर हिन हेॾे वॾे विरसे खे बचाइण जे लाइ उनजी मरमत करण जे लाइ हिन वटि रुपयो ई न आहे। तव्हां हीअ ॾिसो त हीअ छा ॾार पइजी विया आहिनि मस्जिद खे, हीअ तव्हांखे असीं ॾार ॾेखारियूं पिया त इहा आहे सकाफ़त खाते जी जेका माना नाअहली आहे उहा इहा आहे। इन खां पाण हिते ॻाल्हि नथी रुकिजे, अंदरि तमामु घणो कमु आहे हिन में, पाण अंदरि था ही महिरान सां गॾोगॾु जेका हालत आहे मस्जिद जी तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन ते तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त सिंध हुकूमत जी कारकर्दगी छा आहे वफ़ा सकावत जे खाते जी। ठीकु आहे न? अवां ई ॾिसी रहिया आहियो त जीअं त इन ते बार बार इहा गुज़ारिश करे रहियो आहियां त हीअ सिंध जो तारीख़ी विरसो हेॾी वॾी बादशाही मस्जिद जंहिंजा 100 कुबा आहिनि मीनारा आहिनि, उन मस्जिद जो हीअ अशर आहे। हिन खां वधीक जेको आहे सो सकाफ़त खातो जेको पंहिंजे अयाशियुनि ते पूरो आहे, जंहिं पंहिंजे करप्शन जा आलमी लेवल जा रिकॉर्ड टोड़िया आहिनि क़ाइमु कया आहिनि, हीअ उन्हनि जी करप्शन जो हिकु नादिर नमूनो आहे। क़ौमी विरसनि जी जेका फुरलट आहे उहा इन सूरत में थींदी आहे त सकावत खातो हमेशह उते ख़र्चु कंदो आहे जिथे उनखे पैसा बचनि, उन्हनि जा पार्टनर करप्ट हुजनि, उहे करप्ट पार्टनर उन्हनि खे जेको आहे सो घस वठिजनि ऐं रस्तो कढी ॾियनि त करप्शन कीअं थींदी आहे। लाहौती मेलो हुजे, ॿोलियुनि जो मेलो हुजे, अयाज़ मेलो हुजे, खाना बदोश मेलो हुजे, लंडन जो मेलो हुजे ऐं उन मेलनि जे आड़ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करप्शन हुजे। तव्हां हीअ ॾिसी रहिया हो त हीअ सॼी मस्जिद जी हालत अहिड़ी आहे, मां तक़रीबन तव्हांखे सॼी मस्जिद ॾेखारी आहे ऐं अञा जेको आहे सो घणो रंग तव्हां ॾिसंदव। हीअ आहे, हीअ हालत आहे जेका बर्बादु थींदी पई वञे। हिन में जारा ठही विया आहिनि अंदरि, इहे हिननि जे करप्शननि जा जारा आहिनि जेके तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। हीअ सरदार शाह साहिबु जंहिंजी बुख ऐं हवस ख़तमु थियण जो नालो नथी वठे।
सकावत खाते जा जेके कामोरा आहिनि उन्हनि जा 8 बंगला आहिनि ऐं जीअं त अब तक टीवी जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ चांडियो साहब उन्हनि जे करप्शन जा रिकॉर्ड्स तव्हांजे साम्हूं आणे चुको आहे ऐं हीउ उन्हनि जे करप्शन जो नादर नमूनो बि आहे। हे अवां ॾिसी रहिया आहियो, ॾिसो त हीअ पोज़ीशन छा आहे। हीअ तक़रीबन सॼे मस्जिद जी आहे ऐं हिन में वरी जेको गंद कयो वियो आहे मस्जिद में, पाणीअ जा तलाव सुकाया विया आहिनि, उहो वरी किसो अञा अलॻि आहे। पार्किंग जूं बदमाशियूं उहे अलॻि आहिनि हिन में, उहो भतो आहे हिकिड़े क़िस्म जो। हीअ मस्जिद जो सहन आहे अंदर वारो ऐं उहो बि बर्बादु लॻल आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। तव्हांखे हीअ वाज़ह निशान नज़र अची रहिया आहिनि त मस्जिद कीअं भोर भोर थींदी पई वञे। ऐं हिते जॾहिं मां हिन मस्जिद जे इंतिज़ामिया सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था, उन्हनि जो मौक़ुफ़ वठण जी कोशिशि कयूं था त उहे भॼी वञनि था, उहे ॻाल्हाइनि नथा। हिकिड़े चयो त मूंखे पंहिंजी नौकिरी प्यारी आहे, बसि इहो जेको धंधो हले थो पियो उनखे ईअं हलनि ॾिनो वञे। वज़ू वारी जॻह त टुटल आहे पर कचिरे ऐं गंद सां बि भरपूर आहे, जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ हिन जी हालत आहे। हीअ पाणी जा हौज़ ख़ाली आहिनि, पाणी कोन्हे को, पर तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो। हीअ पार्किंग जो गेट सॼो बंदि आहे, तव्हां उहो ॾिसी रहिया आहियो। ऐं हिते किचिरो, हिते माफ़ियाज़, पर सफ़ाई जो को बि निज़ाम न आहे। मौजूदु व्यूअर, तव्हां हीअ ॾिठो हीअ नंढिड़ो पैकेज हुयो मुख़्तसर, हिन में तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त सिंध हुकूमत सकावत खातो पंहिंजे तारीख़ी वरिसनि सां केॾी वॾी ज़्यादती करे रहियो आहे। मूंखे जो इजाज़त हुसैन अब्बास अव्हांजे ख़िदमत में वरी ॿिए दफ़े हाज़िर थींदो।